अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ में अवां खे भली कार। नाज़रीन, आऊं आहियां फराह शाह। बुलेटिन में अहम ख़बरुनि खां आगाह कंदी हलां। जेकॾहिं तव्हां इटली में रहण जो ख़्वाबु ॾिठो आहे त पोइ उहो ख़्वाबु हाणे पूरो थी सघे थो। इटलीअ जो ख़ूबसूरत ॿेट तव्हांजो इंतज़ारु करे रहियो आहे। उते वञो, रिहाइश अख़्तियार कयो ऐं लखें रुपया बि हासिल करियो। रिपोर्ट मूजिबि इटलीअ जो ख़ूबसूरत ॿेट सार्डिनिया तरफ़ां उते अचण ऐं आबाद थियण वारनि माण्हुनि खे 15,000 यूरो याने 35 लख पाकिस्तानी रुपया फ़ी माण्हू ॾियण जो इरादो रखे थो। हूअं त उहो तसवुरु करणु ॾुखियो आहे त एतिरी ख़ूबसूरत मक़ाम ते अची रहंदड़ माण्हुनि खे पैसा ॾिना वेंदा, पर हिन मनसूबे जो मक़सदु आबादीअ जी घटिताईअ जो मसइलो ख़तमु करणु आहे। उन मक़सद लाइ सार्डिनिया जे हुकूमत 1.5 वॾी रक़म रखी आहे, जेका 3,000 माण्हुनि खे ॾियण लाइ काफ़ी आहे। इटलीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि खे अहिड़ीअ तरह अची आबाद करण जी तरग़ीब ॾिनी पई वञे, जीअं अहिड़ी तरह कैलाब्रिया में बि रिहाइश अख़्तियार करण लाइ $33,000 ॾिना वेंदा। सार्डिनिया खे इटलीअ जी हुकूमत तरफ़ां इलाक़ाई ख़ुदि मुख़्तारी ॾिनी वई आहे ऐं उते रहंदड़ पंहिंजो सदर चूंडींदा आहिनि। सार्डिनिया जे सदर क्रिस्टियन सोलेनास चयो आहे त माशी तरक़ी जो ख़्वाबु आबादीअ में वाध खां सवाइ मुमकिन नाहे। उन ॻाल्हि खे नज़र में रखंदे नई पॉलिसियुनि ते कमु कयो पियो वञे। हिन प्रोग्राम में दिलचस्पी रखंदड़ माण्हुनि खे हिकु सार्डिनिया जे हिकु अहिड़े इलाइक़े में रहणो पवंदो जंहिंजी आबादी 3,000 खां घटि हूंदी। माण्हुनि खे जेका रक़म ॾिनी वेंदी उहा घर जी मरमत ते ख़र्च कई वेंदी ऐं खेनि सॼो वक़्तु उते ई ॻोठ में रहणो पवंदो। साॻी तरह 18 महीननि अंदरि उन्हनि माण्हुनि खे सार्डिनिया खे मुस्तक़िल पते तौरु रजिस्टर कराइणो पवंदो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।